वअला अस्हाबिही अंसार वल मुहाजिरीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर अलीमिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फला व रब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फ़ीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फ़ी अनफ़ुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत से दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मौलाना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ वरी पढ़ो त मूंखे आवाज़ तव्हांजो ॿुधण में अचे। थकल थकल वेठा आहियो, सीब कोन्हे एतिरो। मां टे जलसा करे आयो आहियां, हिते जे मातली मां सफ़र करे आयो, घरां थी अचे हिते वेठा सुभान अल्लाह वात मां कोन्हे निकिरियो। अल्लाह सलामत मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइयो, अल्लाह खां दुआ है त रब शाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए ऐं ईमान सां ख़ात्मो अता फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन्ही मोहब्बत में शर्माओत अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां तव्हां महबूब जे मीलाद जी महफ़िल में शरीक आहियूं। खुश नसीब आहिनि उहे मुसलमान जेके ताजदार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद मल्हाइण जी कोशिश कंदा आहिनि। रुपयो रुपयो उन्हनि जो सजायो आहे जेके साईं जे आमद ते ख़र्च कंदा आहिनि। को दुनिया जे लाइ ख़र्च कंदो आहे, को दौलत जे लाइ, को औलाद जे लाइ, को कारोबार जे लाइ, पर केॾो न नसीब वारो आहे उहो मुसलमान जंहिंखे मदीने वारे साईं जे आमद जी ख़ुशी में अल्लाह ताला सआदत ॾिनी जो पंहिंजी जान ऐं पंहिंजो माल ख़र्च कयो। सदबार मुबारक मोहतरम मुकर्रम साईं अहमद वारपाणी, मोहम्मद नवाज़ वारपाणी, संदन जे साहिबजादनि ऐं घराणे वारनि खे जन महबूब मुस्तफ़ा करीम जे मीलाद मल्हाए ऐं असांखे हिन नूरानी महफ़िल में शिरकत जी सआदत अता कई आहे। अल्लाह खां दुआ है कि हिन महफ़िल खे अल्लाह ताला मदीने वारे साईं जी बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमाए। प्यारा दोस्तों, बिला तमीज़ गुफ्तगू जो आगाज़ कंदुसि। गौर सां, तहम्मुल सां ऐं ध्यान सां मुंहिंजे नबीअ जो शान ॿुधो, सम्झो, पाण बि यादि कयो ऐं हितां वापसि वञो त केरु पुछा करे त दिलबर साईं जो साहिबजादो आयो, छा सेखारे वियो तव्हांखे? चइजो त मदीने वारे साईं जो शान सेखारे वियो। असांजूं इज़तूं, असांजूं दीन दुनिया जा सामान मदीने वारे साईं जे ख़ातिर आहिनि। अल्लाह जे क़ुरान फरमायो, तव्हां तेसी मोमिन नथा बणिजी सघो
तेसी ईमान वारा नथा बंजी सको तेसी तमा जो ईमान नाहे जैसी मुझे लजपाल नबी के पंजो आका तस्लीम न करे वठो पंजो हाकिम पंजो रहबर पंजो रहनुमा पंजो अगवान पंजो दीन हुजे या दुनिया हुजे हर गाल में पंजो वाली वारिस रहबर रहनुमा मदीने वाले साईं के न बनाई दो तवा मोमिन ना हो मोमिन उहो जेको हसनैन जे नाने के पंजो आका मञंदो आहे समझो था ये जब नबी हुया आया ऐ पैगाम दे हलिया विया कुरान खणी आया ऐं मज़ार थी वई रोज़ो ठही वियो हाणे नबी जी का जरूरत नाहे हाणे माज़अल्लाह अल-इयाज़ु बिल्लाह नबी जी का हाजत नाहे पर बुधो शिकारपुर वारो जैसी जिस्म में साव आहे पर जिस्म वनी कब्र में पवे दुनिया में तो नबी जी हाजत आहे कब्र में भी नबी जी हाजत पौंदी जने क़यामत में उठंदासी जरूरत मुस्तफा जी पौंदी कुलसरात गुजरंदे जरूरत मुस्तफा जी पौंदी मीज़ान ते ईंदे जरूरत मुस्तफा जी पौंदी कौसर ते पहुंचंदे जरूरत मुस्तफा जी पौंदी जे अल्लाह वट रब जे तमर कहर खां निजात खपई तो जरूरत मुस्तफा जी पौंदी जहन्नम खां बचण चाही तो जरूरत मुस्तफा जी पौंदी पर जन्नत में दाखिल थियण चाही तो जरूरत मुस्तफा जी पौंदी समझो ना मानो जन्नत नबी जी का जरूरत ना है बस कलमो भरे मुसलमान थे वाने नमाज पढ़ो रोज़ो रखो अमल कयो तो ये काफी आ न ईमान कामिल तदे थींदो जदे अकीदो दुरुस्त हुंदो ऐ अकीदो यो आ बुनियाद यो आ जड़ ऐ पाड़ ही आहे त पंहिंजे सिर जो साईं पंहिंजे रूह जो रहबर मन मदीने वारे साईं खे त दुनिया बि वाह वाह त आखिरत बि वाह अब समझो था लेकिन सुभान अल्लाह हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कुरान फरमायो दुरूद पढ़ो तो बताया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए सूरत निसा आयत नंबर 65 रब तो फरमाए फला व रब्बिका ला युमिनून ओ मुजल जे पाल नबी मुखे तुझे रब जो कसम आहे अल्लाह पंजो कसम खयो शिकारपुर वाला ध्यान दीजे रब पंजो कसम खयो ये चवे हां त मुखे मुजी कुद्दूसियत जो कसम मुखे मुजी उलूहियत जो कसम मुखे मुजी वहदानियत जो कसम मुखे मुजी रुबूबियत जो कसम समदियत जो कसम रहीमियत रहमानियत जो कसम पंजी जात जो कसम पंजी सिफात जो कसम खणे हा पर अल्लाह पंजी रुबूबियत जो कुरान में ऐलान फरमायो त इन एतबार का जो पंजो तारुफ मदीने वाले साईं जे जरिए करायो थई रब वो आया मौला तू के रही रब तो फरमाए ओ महबूब मा अल्लाह वो आया मौला के रही रब फरमायो वो रब आहे जेको मोहम्मद मुस्तफा जो रब सुभान अल्लाह अल्लाह पंहिंजी
महबूबियत जो इजहार रुगी हिकड़ी जाए ते न कुरान खोल पढ़ंदो वञ तिलावत कंदो वञ जिते जिते अल्लाह ताला हुक्म थो जारी करे गुनाहन का बचण जो अमर थो करे या अल्लाह ताला नेकी जो अमर थो करे या गाल बुधाइण थो चाहे को वाक्यो बयान फरमाइण थो चाहे कुरान में त उते अव्वल अल्लाह ताला रब्बुक महबूब तुझो रब हिय थो चवे तुझे रब हिय कयो तुझे रब हे अमर नाज़िल कयो तुझे रब हिय फरमायो पांजी रुबूबियत जो इजहार रब्बे कायनात मुस्तफा करीम जे मद्दे नजर रखे महबूब के सामो रखे पो रब पंहिंजे रुबूबियत जो इजहार थो फरमाए समझण जी ॻाल्हि आहे शिकारपुर वारा सोचण जी ॻाल्हि आहे समझण जी ॻाल्हि आहे त रब त बेनियाज़ आहे अल्लाह ते कंहिंजो ज़ोर न हलंदो आहे रब ते कंहिंजी ज़बरदस्ती न हलंदी आहे रब जे मथां माज़अल्लाह कंहिंजो ॾाढ न हलंदो आहे उहो मालिक आहे अहदु समद आहे बेनियाज़ आहे फ़आलुल लिमा युरीद जीअं चाहींदो आहे उहे करे ॾेखारींदो आहे रब ते कंहिंजो ज़ोर नाहे हेॾे मालिक रब मदीने वारो साईं त पानो अब्दु पैदा थियल मखलूक वो खालिक मालिक माबूद पर वावा जो इज्जत मदीने वारे साईं के ॾिनई जो पंहिंजी रुबूबियत बि मदीने वारे साईं दे मंसूब करे छॾी अथई सुभान अल्लाह हरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह किथे रब तो फरमाए तो तुझे रब छा सूरह हिज्र आयत नंबर 93 कुरान तो फरमाए फवर रब्बिका लनसअलन्नहुम अजमईन ओ मुझा महबूब को मुखे तुझे रब जो कसम ओ मुझा नबी तुझे रब जो कसम असां उन्हनि सभिनी खां ज़रूर पुछाणो कंदासीं पुछाणे जी ॻाल्हि हुई क़यामत में रब कसम पंहिंजो कयो निस्बत मदीने वारे साईं जी आंदी आहे वरी सूरह बकरा आयत नंबर 3 रब तो फरमाए व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइका इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा आदम जी तख्लीक पई थे आदम के रब पैदा पियो करे रब मलाइकन सां मशवरो पियो करे पंहिंजो इरादो पियो ॿुधाए रब्बे काइनात पंहिंजो इरादो मलाइकन खे पियो ॿुधाए ए मलाइको इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा मां ज़मीन में पंहिंजो खलीफो पंहिंजो जानशीन पंहिंजो नाइब थो पैदा कयां मां पंहिंजो नाइब थो बनाया पंहिंजो खलीफो थो बनाया मलाइकन खे फरिश्तन खे पंहिंजे नबीअ जी पैदाइश जी ॻाल्हि पियो ॿुधाए आदम जे पैदाइश जी ॻाल्हि पियो करे पर चवे थो व इज़ क़ाल रब्बुका ओ मुंहिंजा महबूब याद कर वो ज़मानो जॾहिं तुंहिंजे रब मलाइकन खे आदम जे खिलाफत जी ॻाल्हि कई हुई सुभान अल्लाह दादा चओ सुभान अल्लाह रब ईअं चई छॾिया न मां अल्लाह मलाइकन खे हीअं चयो बेपरवाह मर्ज़ी वारो पर न हिते प्यारो मदीने वारे साईं सां रब जी मोहब्बत आहे जंहिंजो इज़हार थो थिए रब फरमायो ओ मुंहिंजा महबूब यादि करो ज़मानो जॾहिं तुंहिंजे रब मलाइकन खे हीअं चयो हुयो
वरी रब्बे कायनात सूरत माइदा आयत नंबर 67 में रब फरमायो या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्जिल इलैक मिर रब्बिका। ए अल्लाह जा रसूल वो पैगाम जेको तुझे रब तो ते नाज़िल कयो आ सो ॿियनि ताईं पहुचा। सुभान अल्लाह। कुरान जी तबलीग कर मदीने वारो साईं तो फरमाए त कुरान अल्लाह तो फरमाए कुरान जी तबलीग कर कुरान जो पैगाम वनी पहुंचा मुझो कलाम ये चवे हा मुझो नाज़िल के अल्लाह ये च फरमाए हा रब ये भी चई सके पे मुझो कलाम नाज़िल छवा सोनी बेन के बुधा छो तो हो परवरदिगार नबी तबानो पर रब तो फरमाए महबूब तुझे रब जको तो ते नाज़िल कुरान फरमायो वो भली तमान के पढ़ी मुधा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पीर साहब पंहिंजे पुट खे चवे त वञ होटल ते हे कम करे आ पीर साहब ये चवंदो तुंहिंजो पीउ तोखे हीअं थो चवे त हीअं कर न डायरेक्ट हुकुम ॾींदो वञ पुट वञ हे कम करे हीअं न पैसा पिया पैसा खणी आ चांहि पिया पुट पानी पिया पुट मानी खारा हुकुम ॾिबो हीअ शइ खणी ॾे टेबल हेॾे कर टिश्यू पेपर खणी ॾे। मीर साहब पंहिंजे पुट खे ईअं चवंदो न या ईअं चवंदो तुंहिंजो पीउ तोखे हीअं थो चवे हीअं कर तुंहिंजो पीउ तोखे हीअ ॻाल्हि अमल कई आहे तुंहिंजे पीउ तोखे हीअ ॻाल्हि चई आहे ईअं त कोन चवंदो आहे हर को माण्हू पीअर आहियो औलाद हूंदो भाइर हूंदा तव्हां ईअं चवंदा आहियो पंहिंजी ज़ाल खे त तुंहिंजो मुड़ुस तोखे अमृत थो ॾे त तूं हे कमु कर तुंहिंजो मुड़ुस तोखे चवे थो मूंखे मानी पचाए ॾे तुंहिंजो मुड़ुस तोखे चवे थो त हे कमु कर ईअं चवंदा आहियो डायरेक्ट चवंदा मानी खा पानी पिया हे कमु कर पुट हुजे न्याणी हुजे पर वाह अंदाज रब जो मदीने वारे साईं सां गुफ्तगू जो रब्बे कायनात फरमाए ओ मुंहिंजा लजपाल नबी तुझे रब तोखे हे अमर ॾिनो जो जेको कुरान तो ते नाज़िल थियो भली तो उन जी वनी तबलीग फरमा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मतलब यो त कुरान में अल्लाह यो अंदाज इन जिला अपनायो जो मदीने वारे साईं सां यो हिकड़ो मोहब्बत जो इजहार आहे। महबूब के अल्लाह पंहिंजो हबीब बनाए मोकिलियो को नजीउल्लाह बणजी आयो को कलीमुल्लाह बणजी आयो को रूहुल्लाह बणजी आयो को खलीफतुल्लाह बणजी आयो को खलीलुल्लाह बणजी आयो पर तुंहिंजो मुंहिंजो नबी आयो तो हबीबुल्लाह यानी रब जो महबूब बणजी आयो आहे। सुभान अल्लाह। कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह साथ सबनी का मिठे मोहम्मद जी भलारिया साथ सबनी का सोने सैयद जी भलारिया तड़पंदो सोई सजन लाई मेरे सारिया मुझे महबूब के ॾिठो जे कवारिया सोई सजन लाई मेरे सारिया मुझे महबूब के ॾिठो जे कवारिया। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
इल्लल्लाह। मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। अल्लाह ताला तुझे मुझे लजपाल नबी के पानो चई खिताब फरमायो। पानप जो शान अल्लाह ताला दिनो जो के नबी के पानो चई न पुकारे तुझे मुझे नबी के पानप जो दर्जो अता फरमाए। जो मदीने वाले साईं जो शान पियो बयान थे त पानप बयान करे पो पियो अल्लाह फरमाए कमू पंजे पाने के हेडो वडो मकाम दिनो आहे। हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह मसीह अलैहिस्सलाम के जने अकुल वारन इंसानन डिठो मसीह अलैहिस्सलाम ईसा रूहुल्लाह अजीब मौजज़ात पियो ॾेखारे। ये मातरज़ाद अंधो माण्हू अचे ईसा रूहुल्लाह ये अखियुनि ते हथ लाहे त अखियूं सही सलामत थी वञन। को फटियल को कोड़ियो को जिज़ाम जे मर्ज़ वारो अचे हजरत ईसा रूहुल्लाह ये जिस्म ते हथ लाहे त कोढ़िया सही सलामत थी वञन। पर उन खां वधीक बीमारियुनि जा इलाज त तबीब बि कंदा आहिनि वेझई हकीम बि कंदा आहिनि पर मुर्दा जारण डॉक्टरनि जो वस नाहे। मुर्दे खे ज़िंदा करण आम ॻाल्हि नाहे पर ईसा रूहुल्लाह के मुर्दे ते हथ रखंदो हुयो त मुर्दो जहिड़ो थी वेही रहंदो हुयो। एदा कमालात हजरत ईसा रूहुल्लाह जा मौजज़ात जने अकुल वारन मावराए अकुल ॾिठा अकुल खां मथा मामलात सादिर थींदे ॾिठा त तन हजरत ईसा रूहुल्लाह के महबूद बणायो कन चयो त असांजो ख़ुदा आहीं कन चयो त तूं अल्लाह जो माज़अल्लाह पुट आहीं। सईदा बीबी मरियम साईं के अल्लाह जी माज़अल्लाह ज़ाल करार ॾिनुनि इन जे लाइ जो मां फ़ौक़ तबा ॻाल्हियूं सादिर थियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आम इंसान जे वस में न आहिनि से जो अल्लाह ताला जे नबियनि खां सादिर थियूं त उन्हनि जे उम्मतियुनि उन्हनि खे अल्लाह बणायो अल्लाह जो पुट बणायो माज़अल्लाह रब जी जाइ ते खणी अचे रखियो। पर जॾहिं मुंहिंजे लजपाल नबीअ जो वारो आयो आला कमालात रब ॾिना जेके मौजज़ा ईसा रूहुल्लाह के न मिलिया से बि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम के अल्लाह अता करे छॾिया विया। जेका वदियत जेका इनायत जेका मेहरबानी जेका बाज जेको फज़ल अल्लाह तुझे मुझे नबी ते कयो के इंसान ते न कयो के नबी ते न कयो के रसूल ते न कयो मुझो महबूब सोनो हबीब हजरत ईसा रूहुल्लाह त मुर्दा पियो जारे पर मुझे लजपाल नबी के अल्लाह शरफ दिनो जो अर्श ताईं जिते केजी रसाई न हुई मुझो लजपाल नबी अर्श मुअल्ला ते रब सां तू बदो कचहरियों करे आयो आहे। नबी खां जेके मौजज़ा सादिर थिया वणनि खे सॾनि त वण पाड़ा पटजी मुंहिंजे नबीअ जे आॾो अचे सजदा पिया कनि ये पत्थर पिया चवनि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। मुंहिंजा महबूब उस ते निकिरनि काढ़ो हुजे चइनी पासे उस हुजे तपश हुजे नबी सुणो ॿाहिरि निकिरे त किथां झुड़ अची वञे मुंहिंजे नबीअ ते सायो करे मुंहिंजे महबूब जे जिस्म जो पाछो के न ॾिठो ॼावा त ख़ुतनो थियल हुयो नाड़ो वठियल हुयो मुंहिंजे नबी के अल्लाह ताला अहिड़ो पैदा कयो जो मथे ते तेल लॻल हुयो अखियुनि में सुरमो पियल हुयो जीअं जो पैदा थिया अम्मा पई चवे पंहिंजे पुट ॼमंदा
फरमाइन शिकारपुर में के बाहर जमे चवंदा ते हेडो सोनो हेडो बच्चो असा जो हसीना फिलाने ते विवा नाने ते विवा चाचे ते विवा हेडो हसीना चंद्र जेड़ो छोआ गोरोवा या मिसाल दीदायो पर अम्मा आमिना सरती फरमाए जने महबूब पैदा थया त ये महसूस न थियो को बशर पैदा थवा फरमाए थी खरज मिन्नी नूर निकतो आहे सुभान अल्लाह जो अम्मा चवे नूर हबीब पाण फरमाइन त अव्वल मा खलकल्लाहु नूरी मोहम्मद मुस्तफा जो नूर पैदा कयो हुयो सुभान अल्लाह वरी कुरान फरमायो अम्मा एकड़ी गाल चई ऐ मदीने वारो साईं जेको आयो उन छा फरमायो वरी जे मोकलियो वा उन रब फरमायो तकद जाअकुम मिनल्लाहि नूर ए दुनिया वारो तवाडे अल्लाह वटा एकड़ो नूर आयो केर आयो शिकारपुर वाला कंजूस नसी चो केर आयो नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह खुश रखो तकरीर कौन पे आयो ना सुभान अल्लाह कोया भी तो सुभान अल्लाह जी थद दिया वद आना जी थद दिया अध अध तक महबूब शान बने तो यावत नूर बंजी आया जग रोशन दिया अम्मा दी फरमाए त वेठी मक्के में आया अखियुन सा शाम मुल्क जा महल बलिसा पे सुभान अल्लाह अरे सुभान अल्लाह अमीर साहब जो पांच होटल है के हिता उदय में सामो परिया जे के शेगंदी आपसे नजर को भी रही है असा दी आलम मां त तवा सबनी मथे मथे बैठो आजो परिया जे के गाडियों बचंदी न बत्ती बरे थी पई या खबर न थी पे तो ट्रक दी अचे बस दी अचे वैन दी अचे कार दी अचे या खबर न थी असा जी औकात ई आहे केते एतराज न थो के को मता चवे त साईं बे के तनकीद तो करे तनकीद करन साईं ना ही कोंदी हक हक गाल की है असा जी नजर ई आहे जो असा की का शे नजर नहीं दी समझ में न तो अचे दीवार दे परे पासे जी खबर न थी पवे पर अम्मा महबूब मुस्तफा जी मां हुआ जे घर में तुझो मुझो लजपाल नबी आयो हुआ पेरी नजर मुस्तफा ते पैया अम्मा दी फरमाई मुझे अखियुन में एड़ो नूर पैदा छो जो वेठी मक्के शाम मुल्क जो
माड़ियों मक्के में वेही ॾिसा पई बसरा बसरा जे शहर में उठ हलन पिया उनजे किचन में जेके गानियूं विधल हुयूं मां मक्के मां वेही उहे गानियूं अखियुनि सां ॾिसां पई ओ शिकारपुर वारा हाणे अंदाज़ो लगा त जंहिं माउ जो इहो मक़ाम जे नबीअ जे सदके माउ खे इहो दर्जो मिलियो जो उनजे अखियुनि जे आॾो पर्दा ख़तम थी विया हिजाब हटी विया मुफ़ासिला ख़तम थी विया जे माउ जे अखियुनि जो इहो कमाल आहे ॿुधा त उन मुस्तफ़ा जे नज़रुनि जो कमाल छा हूंदो नबीअ खे भित जे परे पासे जी ख़बर नाहे पर क़ुरान तो फरमाए त दुनिया जो वॾे में वॾो ग़ैबुल ग़ुयूब दुनिया जो वॾे में वॾो ग़ैब रब आहे तो मूं रब खे न ॾिठो आहे न नबीअनि ॾिठो न रसूलनि ॾिठो न पैगंबरनि ॾिठो न मूसा कलीमुल्लाह ॾिठो न ईसा रूहुल्लाह ॾिठो खलीलुल्लाह बणजी अचण वारो इब्राहिम ते न ॾिठो खलीफतुल्लाह बणजी अचण वारो आदम अलैहिस्सलाम न ॾिठई त रब किथे आ बस रब जी वही ईंदी हुई महसूस कंदा हुया रब आहे पर असां खां को पुछा करे रब आहे कि न असां वॾे आवाज़ सां चवंदासीं रब आहे छो त मुस्तफ़ा चयो आहे मुस्तफ़ा खे कीअं ख़बर पई वॾे आवाज़ सां बिना के दलील जे ॻाल्हि करे आ छो त असांजे नबीअ तू बदू रब खे ॾिठो आहे सुभान अल्लाह चवंदा त रब आहे छो त असांजे मुस्तफ़ा ॾिठो आहे ज़ियारत कई आहे तू त दुनिया जे ग़ैब जी ॻाल्हि थो करी तू त माण्हुनि जे ग़ैब जी ॻाल्हि थो करी तू त दुनिया जे आम पोशीदा इल्मनि जी ॻाल्हि थो करी वॾे में वॾो ग़ैब त रब आहे मुंहिंजे नबीअ खां रब जी ज़ात बि पोशीदा न हुई क़ुरान फरमायो जॾहिं महबूब मस्जिद क़िबलतैन में बीठा आहिनि त अर्श मुअल्ला वारे रब के मदीने मां भी ॾिसी वठनि था असांजे अमलनि खां नबी वाक़िफ़ आहे जो क़ुरान फरमायो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा ग़ैब जी ख़बरुनि ॿुधाइण वारा बेशक असां तोखे पंहिंजी उम्मत जे लाइ हाज़िर नाज़िर बणाए मोकिलियो आहे शाहिद बणाए मोकिलियो अब शाहिद माना जेको हाज़िर हुजे नाज़िर हुजे हाज़िर माना मौजूद हुजे नाज़िर माना ॾिसंदड़ हुजे नबी माअज़ल्लाह कूड़ी शाहिदी ॾींदो छा हां नबी कूड़ी शाहिदी ॾींदो अल इयाज़ बिल्लाह कूड़ जी रुगी निस्बत नबी दे करण इहो कुफ्र समझो महबूब पूरी शादी कर लींदा तो मञणो पवंदई त असांजे हर अमल ते महबूब खे रब शाहिद बनायो आहे त मञणो पवंदो महबूब जी अॼु बि शिकारपुर जे आशिक़नि ते नज़र आहे वारे के खबर त मीर साहब जे मिलाद सजायल महफिल में केड़ा केड़ा शरीक थिया आहिनि मुझे महबूब के इहा बि खबर त केड़ो सुभान अल्लाह चवे थो केड़ो दरूद पढ़े थो मुझे नबीअ के हर ॻाल्हि जी खबर आहे मुझे दिल जो दिलबर अखिन जो अनवर मिठो मोहम्मद मुनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए त जेको हुब सा मुझे मथा दुरूद पढ़ंदो आ मां तंहिंखे त सुञाणा जेको दुरूद थो पढ़े उनखे त सुञाणा जेको मुझे दुरूद पढ़ण वारो आ उनजे पीउ खे बि सुञाणा उनजे ॾाॾे खे बि सुञाणा उनजे कबीले खे बि सुञाणा त उनजे शहर खे बि सुञाणा
वेठा आहिनि त उहे, जे पट ते वेठा आहिनि त उहे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि काज़िबान खामोश न हुजे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह असांजो नबी असांजो दुरूद ॿुधे थो महबूब सुने थो मुझे मुर्शिद मातली वारे दिल पर हयात आहे हुजूर मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा हयात आहे हुजूर मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा पुकार आहे हलो मदीने मदीनो अखरन जो ठार आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभई चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीमन के अल्लाह एडियूं इज्जतूं ॾिनियूं सुभान अल्लाह कमाल त इहे हुया जो ये लथल सिज आंगुर जे इशारे सां ये वापस करे सुभान अल्लाह सिज लही वियो मौला अली गोॾे ते सुतो पियो आहे गोॾे ते हबीब किबरिया आरामी हिन सिज लही वियो अली नमाज पढ़े या न हबीब सोना तुझी खिदमत में हुयुस ट्रिपरी न पढ़ी आ वही जो नुज़ूल हुयो तवा के डिस्टर्ब न पियो करण चाहा ओ मुझा महबूब खलल न पियो विझण चाहा वही जो नुज़ूल तू पंजे यार में मसरूफ हुए मां तुझे दीदार में मसरूफ हुयुस या गाला त दिलगीर न थी ओ अली या गाला त परेशान न थी या औलाद सिज लही वियो मुझे दिल पर सोने मुझे दिल पर नबी या आमर जो इशारो कयो आ सिज वापस चढ़ी आयो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभई तो सुभान अल्लाह अली नमाज पढ़ी मौला नमाज पढ़ी भला सिज केडी मन लांदे हाणे केडी मन लांदे चेंद अग में पंजी मर्जी सां चढ़ंदो हुयोस लहंदो हुयोस अज नबी अली जी मर्जी ते छडियो हाणे अली नमाज पूरी करे तो माला सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे तू तो मुझे नबी जे बिरादर अली जेड़ो ही को नहीं तू नबी जे खेके नो चवी ते नबी सा जेड़ो आ मुझे मुस्तफा जे मट मिसल को कोने को पर मुस्तफा जे बचड़न आल बेतन नबी जे असहाबन जेड़ो के मां वज तो जेड़ी हुई सुभान अल्लाह मकाम आहे ना खुद नबी जो मकाम हुयो हे अबू बकर सिद्दीक शान वारो नबी जी निस्बत रखण वारो उमर शान वारो उस्मान शान वारो मुझो मुर्शिद मौला अली इज्जत वारो जे अली जे शहजादन ते नजर विझी त हसनैन करीमैन मकामन वारा हबीबन फरमाए मां मोहम्मद करीम सय्यदुल अंबिया व सय्यदुल मुरसलीन व सय्यदुल बशर आया मां मोहम्मद करीम कायनात जे रहमत आया मुझो अबू बकर उमर जन्नत जे अथरोटन जा सरदार हैं मुझो अली अरब अजम जो सरदार हुआ मुझा बचड़ा हसनैन करीमैन जन्नत जे जवानन जा सरदार हैं मुझी न्याणी फातिमा जन्नत जे औरतुन जी सरदार हुआ है सुभान अल्लाह दुनिया जा हर शान वारा एक पासे कर
तो मुझे अम्मा ज़हरा जे जुत्ती मुबारक मां उतंदड़ मिट्टी जे बराबर न थो थी नबी तो परे दी गाल है ना घरानो ही सरदार जो मुझे सुनो यार हजारन में ओ मुझे सुनो यार हजारन में सरदार सुने सरदारन में मुझे सुनो यार हजारन में सरदार सुने सरदारन में मुझे सुनो यार मिली यूसुफ के हुई हिकड़ी जरी जिसकी नजली थी वही चरी ओ थी ओ मस्त मजनू में मुझे सोया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह मौजूद हो अब्दियत मुस्तफा एरा शान हजरत ईसा रूहुल्लाह जा हुआ त मानुन ईसा के माज अल्लाह रब जो पुत्र कोठियो उज़ैर अलैहिस्सलाम के यहूदिन रब जो पुत्र कोठियो त मदीने वाले साईं के अल्लाह नबियन का वधिक दर्जा दिना वधिक कमाल दिना वधिक मौजज़ा दिना त मता को महबूब के को इन लक़ब सा न सद करे मता को शिरक करे मता को मुशरिक बन जी वने त कुरान फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला पाक है वज़ात इज्जत वाली आवाज़ात केर मौला केड़ी जात रब फरमायो जे रात जे थोड़े हिस्से में के बेअब्दिही पजे पाने के मेरा जेड़ी गाला काब कौसैन ओ अदना जो मकाम जिते रब वेठो थियो महबूब वेठो थियो रब वेठो थियो एडो वेठो था जो कुरान फरमायो जो बिन भाकरन का वधिक वेठो अची विया जो माता गल बसर वमा तगा मदीने वाले साईं अख न छिंभाई या रब जो दीदार करे और तो है रब फरमायो इन्नक बिअयुनिना ओ जब महबूबा तू तो हर वक्त वो रब जी निगाहन में आई सुभान अल्लाह एड़ो मकाम हुयो जो इत्ते मता को बानो मता को उम्मत मुहम्मदिया जो फर्द नबी के माज अल्लाह सा शरीक बनाए रब फरमायो फऔहा इला अब्दी मा औहा एदे दर्जे के बावजूद रब वही प्यो करे पंजे पानी दे पंजे कब्ज दे सुभान अल्लाह बानप अल्लाह बयान कई इन जेला तो जी मदीने वाले साईं जो शान निर्वार थी भी है वज़ाहत थी वही रब्बे कायनात रब्बुआ जन अकीदन में तब्दीली कई जन शिरक कयो तन दिल अब पैगाम हलियो तो ही उम्मत शिरक न कंदी इंशाअल्लाह शिरक जी फतवा हणण वारा मुसलमानन के मिलाद मलाण वारन के मुशरिक चवण वारा खोल सही मुस्लिम शरीफ मदीने वाले साईं फरमायो मुखे मुजी उम्मत के में यकीन या शिरक कोन कंदी शिरक का आजिया बस ये पान में झगड़ा कंदा नबी फरमायो शिरक कोन कंदा झेड़ा कंदा पड़ बाकी या गाल मौजूद आहे अणसा भाव भाव सा न ठहे पी पुट सा न ठहे शिकारपुर जी गली गली में अंदर झेड़ो लोग है ना तो केनी इज्जत बर्दाश्त न करे एकड़ो मौलवी बे मौलवी के इने दिसंदो जो फलस्तीनी इसराइली के दो दिसो
हां मौलवी में मेर सवायो अची वियो आहे अल हिकड़ी बीमारी मूं पंहिंजो ज़ाती तजुर्बो कयो आहे त दाढ़ी वारो बे दाढ़ी वारे खे ॾिसंदो त नफ़रत जी निगाह सां ॾिसंदो अले छो मूं तजुर्बो कयो पंहिंजी ज़िंदगी में हैरत आहे कि सुन्नत मुस्तफा जी आ ता पाण में मोहब्बत रखो न भाईचारो रखो भाई रखो प्यार रखो साईं करीमन फरमायो मुसलमान इए ने जे बटरी दंद होंदा न बटरी दंद एक बे में जुड़िया पिया एकड़ो दंद सामो टुटी पवे त आवाज निकरंदो सही माण्हू कड़ो बुछड़ो लगंदो साईं ने फरमायो त मुसलमान एकड़ी दीवार वांगुर आहे जेमें सिरूं लगल होंदियूं न सिर सिर सां सिर सिर सां सिर सिर सां दीवार कायम थी सुभान अल्लाह हेठां बुनियाद जी सिर कढीस त सॼी दीवार जे फाको या त बुछड़ी लगंदी ये ॾिसो केॾी हसीन सफेद रंग सां दीवार ठही पई आहे हिकड़ी सिर कढी जे साम्हूं साम्हूं मोड़ में सुठी लगंदी है ना ये जेके झेड़ा आहिनि न इहे तमामु ईअं ॾारूं था विझनि गोया हर को पंहिंजी सिर अलॻि थो करे ये न महबूबन फरमायो मुंजा उम्मती आयो तो पाण में मोहब्बतूं पैदा कयो नफरतूं न पैदा कयो असांजो रब हिकड़ो असांजो नबी हिकड़ो असांजो किताब हिकड़ो असांजो दीन हिकड़ो आ तब दिलनि में ॿियाई न हुजे अॼु काफ़िर यहूदी मुशरिक साईं मुझा पूरी दुनिया वारा इए काहे प्याल ताज़ो ताज़ो नार्वे में मसलो थियो आ 4 ॾींहं अॻु में कुरान के चौक ते भी सारे चौक ते ये कुरान के रखी बाहि पे हिकड़ो अल्लाह जो प्यारो बानो हुयो ते विच में वञी ठगा कपाट कराए बाहि सुभान अल्लाह उते चौक ते वञी अकेलो मुजाहिद हुजे जे गैरत ईमानी हुजे त समय दुश्मन छो न बीठा हुजन जे गैरत ईमानी आ त खाली हथे भी मुसलमान बहादुर है करी जो सुभान अल्लाह तो मुसलमान जो है ना ईमान वारो आई त ईमान जी हरारत पैदा कर ये दिलनि मां विछा नफरतूं तॾहिं खत्म थींदा जॾहिं दिल में मदीने वाले साईं जी मोहब्बत पैदा कंदे चाहत पैदा कंदे साईं लजपाल नबी सां उल्फत पैदा कंदे चाहत पैदा कर तो के दुनिया भी वणंदी नेकी भी वणंदी चङाई जी ॻाल्हि भी वणंदी तूं चवंदे त उहो कम कयां जंहिंमें मुस्तफा करीम राज़ी मुझा मिठड़ा मुर्शिद सोना दिलबर साईं त इए फरमाईंदा आहिनि त यार तव्हां दुनिया वारनि सां दिल लाती आ माण्हुनि जा महबूब थिया आहियो पर रब जा ई रब जे हबीब जा त महबूब थी ॾिसो सुभान अल्लाह वो मुखड़ो त छा मुखड़ो आ मुंहिंजे नबी छा चेहरो आ जंहिंजा कसम अल्लाह पाण कुरान में जिसकी कसमें मेरा रब खाता है कितनी दिलकश मेरे महबूब की सूरत होगी कभी आसी कभी तो कभी वल्ले लाया है जिसकी कसमें मेरा रब खाता है कितनी दिलकश मेरे आका की वो सूरत होगी और हश्र का दिन भी अजब देखने वाला होगा हश्र का दिन भी अजब देखने वाला होगा अरे जुल्फ लहराते वो आएंगे तो कयामत में भी एक और कयामत होगी नाथ
सरकार की पढ़ता हूँ मैं, बस इसी बात से घर में मेरे रौनक होगी। सुभान अल्लाह। नबी असां दिल ला, महबूब असां दिल ला, एड़ी दिल ला जो शिकारपुर में तुझी सुञाण इन नाले सां थे ओ इहो महबूब जो आशिक पियो थो। भला महबूब जो दर वणे न थो तकरीब अञा तो 55 मिनट थिया आहिनि, अञा हिकिड़ो कलाक अञा तकरीब। सॼी रात मां बि कोन वेंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो, रब्बे कायनात तो फरमाए ए मुसलमानो मूं पंहिंजे नबी के एड़ो शान ॾिनो, एड़ो मकाम ॾिनो, एड़ो मर्तबो ॾिनो जो मां रब पाण पंहिंजे नबी ते दुरूद सलाम तो पढ़ा। कुरान तो फरमाए हर कम में अल्लाह के शिरक नाहे वणंदो, मुशरिक बानो रब के नाहे वणंदो, पर हे एड़ो कम थो ॾसाए जेको अल्लाह ताला पाण अमर कयो आ त हिन में मुंहिंजा शरीक थी वञो। मौला कहिड़ो कम आ? रब फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक पंहिंजे नबी ते दुरूद था पढ़नि। सुभान अल्लाह। मौला वो असां जे लाइ छा उम्र आ? रब फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ए ईमान वारो तमाम मुझे नबी जे मथां दुरूद पढ़ो, सलाम पढ़ो। मौला फायदो छा थींदो? मदीने वाले साईं फरमायो मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस मन सल्ला अलैया मर्रतन वाहिदतन युसल्लिल्लाहु अलैहि अशरा। जेको हिकड़ो दफ़ो नबी जे मथां दुरूद पढ़े अल्लाह उन ते 10 रहमतूं वसाईंदो आहे। शिकारपुर वारा नमाज पंहिंजे लाइ थो पढ़ी, रोज़ो पंहिंजे लाइ थो रखी, ज़कात पंहिंजे लाइ थो करी, खैरात पंहिंजे लाइ थो करी, संगा इबादत पंहिंजे लाइ थो करी, नेक साले कम करी पंहिंजे लाइ, हर अमल तुंहिंजे लाइ, पर दुरूद अहिड़ो अमल आहे जेको तुंहिंजे लाइ न मदीने वारे साईं जे लाइ आहे। नबी ते रहमतों नाजिल कर, मुझे नबी के मुझे ला वसीलो बना, क़यामत में मुझे नबी के दर्जा अता फरमा। जेको दुरूद तो पढ़ी नबी के लक़ब तो दी, अलकाब तो दी, इज्जत जे लफ्ज़न सा याद तो करी, अल्लाह के एड़ो अमल यो वणे तो जो बुजुर्गन फरमायो आ कंहिं बि अमल में रब के शिरक नाहे वणंदो, पर एड़ो अमल जो दुरूद नबी जे मथां पढ़ भली माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ पढ़ंदे तॾहिं बि रब वटि क़बूल आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां दुरूद पढ़े, सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो, सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो दिल सां चाहत सां दुरूद पढ़े, भला हिकिड़ो दफ़ो दिल हासिल करे दुरूद पढ़े। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो जेको हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां मूंखे दुरूद पढ़े अल्लाह उनके 80 सालन जी इबादत जो सवाब ॾींदो। सुभान अल्लाह। 80 सालन जी इबादत। मेरी उम्र घणी हूंदी? 40।
40,000 जेके पीर जा गुज़रिया निज़ामदार जी 55 जेके गुज़रिया आहिनि इहे मूंखे बि ख़बर आहे मीरनि जी ख़बर आहे मूंखे कहिड़ी ज़िंदगी गुज़री आहे सम्झो था ज़िंदगी जा लाह केॾी महिल सुख केॾी महिल दुख केॾी महिल परेशानियूं केॾी महिल दर्द मामला अचनि था वञनि था वरी इन्हनि मामलनि में अलाए रब खे राज़ी करे सघूं अलाए न करे सघूं साईं जन फरमायो दुरूद पढ़ो घर वेठे 80 सालनि जी इबादत जो सवाब अल्लाह सखावत मुंहिंजे नबीअ साईं करीम फरमायो जेको मुंहिंजे मथां कसरत सां दुरूद पढ़े उन जे मथां जहन्नम जी बाहि ईअं हराम थी वेंदी जीअं ॾुधल खीर थणनि में वापसि वञण नामुमकिन आहे ॾुधल खीर आहे न खीर ॾोहो आहे थणनि मां में जो खीर ॾोहो त उन मां खीर निकिरे हाणे उनखे वापसि थणनि में त कोन विझी सघंदो हा शिकारपुर मेड़ी में हुआ इन्हनि थणनि में वापसि खीर मुमकिन ई न आहे खीर ॾुधो बेहद कम ईंदो थणनि में वापसि न वेंदो साईं जन फरमायो जेको मुंहिंजे मथां दुरूद पढ़े अल्लाह ताला उनखे जहन्नम में हराम करे छॾींदो ईअं नामुमकिन करे छॾींदो हाणे तूं छा थो भाई त महबूब जो दर वठंदे कि न कोन वठंदे ॾिस हिकिड़ो रुॻी दुरूद जो एॾो कमाल आहे भला जे लागी तो नबी जो बणिजी वञी त अॼु त मीर साहब जी सुहारी ॾिसी मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे सुभान अल्लाह जे सुन्नत रखी सुन्नत सां दिलि लाई त ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मदीने वारे साईं जी सुन्नत तोखे हिते बि इज़त वारो बणाईंदी त आख़िरत में बि इज़त वारो मां ईअं नथो ख़ाजा ख़िज़र थी वञो असुल वॾो मुंहुं पटको ॿधी मस्जिद जी कुंड वसाए वेही रहो न मुंहिंजा मुर्शिद फरमाईंदा आहिनि हथ कार सां हुजे दिलि यार सां हुजे दुनिया जा कम कारोबार कार भली कयो पंहिंजा वापार भली कयो पर दिलि तव्हांजी हिकु मालिक सां जुड़ियल हुजे अमल साले कर नेक सदोरो थी असुल अहिड़ो भलारो थी जो दुनिया आख़िरत में तुंहिंजो नालो वरतो वञे त मदीने वारे साईं जी मोहब्बत वारनि में वरतो सम्झो था कि न था सम्झो हाणे साईं मुंहिंजा तुंहिंजी दिलि आहे दुनिया सां तो दिलि लाती आहे तो सिगरेट सां दिलि लायो वेठो आहे को साईं मुंहिंजा शराब सां दिलि लायो वेठो आहे को ज़िना सां दिलि लायो वेठो आहे को व्याज में लॻो पियो आहे को रिश्वत में लॻो पियो आहे मिठा याद रखजाएं वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा भाग्य जे ज़र्रे जेतिरो जे नेकी जो कम कई तो उन जो भी तोखे अजर मिलंदो पर वारी जे ज़र्रे जेतिरो जे गुनाह जो कम कई तो उन जो अज़ाब थींदो तो केतिरा अमल भञो वेठो ही केतिरा मालिक जा हुकुम टोड़ियो वेठो ही जो न मिठा शिकारपुर वारा एड़ो अमल कर जो रोज़े पाक मां मुस्तफा तुंहिंजे लाइ दुआऊं फरमाए समझो था कि न कोन समझो हां एड़ो अमल कर जो मदीने वारो साईं पाण फरमाए त हे मुंहिंजो आशिक आहे सुभान अल्लाह समझो था साईं करीम जी मोहब्बत रख असुल एड़ो अमल कर जो रब कायनात दे मौत अचे मौत दे अल्लाह त कब्र में वनी त मुनकिर नकीर जडे दाखिल थे न कब्र में साईं करीम ईंदा हर मुसलमान जी कब्र नकीरेन के मुझो सुनो हबीब फरमाए छद है शिकारपुर जो मुझो आशिक जी कब्र में सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह असा जे ला त खुशी आ जो कब्र में महबूब ईंदा सुभान अल्लाह असा हिते ही खुशियों दा मल्हायूं पिया खुशी दिया महबूब जे मिलाद जी सुभान अल्लाह इंशाअल्लाह जे सीसिरियो में सा हिते से मिलाद मल्हाईंदा रहंदा सुभान अल्लाह एकड़ो साल लेट कई अमीर साहब इंशाअल्लाह हे महफिल सालों साल थींदी रहंदी इंशाअल्लाह अमीर साहब ये तो चवाए जे औलाद के भी तो चवा असा हुजऊं न हुजऊं ही महफिल महबूब जे मिलाद जी खत्म कोन थींदी सुभान अल्लाह चवंदा आहियूं खुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद
अरबी आयो सुभान अल्लाह जियो मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुखा डोलावा डाक्टर लाथा जाम मके में जाओ दुखा डोलावा डाक्टर लाथा जाम मके में जाओ खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुखा डोलावा डाक्टर लाथा जाम मके में ओ बलतर बरसी बदलाया मियां मेहर जा मौला वसाया मियां मेहर जा मौला वसाया रिम झिम राहत रूह जराया रिम झिम राहत रूह जराया लायो थी वो सजायो दुख डोरावा नातर लाथा जाम मके में जाओ ओ मोमिना तामीला दुमलाइन पंजे मदनी जाता गाइन गाइन अरबी जाता गाइन गाइन मुनकिर मोगा मुहल गाइन मुनकिर मोगा मुहल गाइन सुम माहन शर्मायो दुख डोलावा दातर लाथा जाम मके में जाओ वापस जो खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम खुशियों मल्हायो मुस्लिम अहमद अरबी आयो दुख डोलावा दातर लाथा जाम मके में ओ दिल पर कम्मानी नहीं खा की न की बाइज कम्मानी नहीं खा की न की बाइज ओ मुनकिर जा तू चेहरा जलाइज मुनकिर जा तू चेहरा जलाइज तू जो खर्च सजायो ओ दुख डोलावा दातर लाथा जाम मके में जाओ सुभान अल्लाह साईं आया त रहमत थी वियो कुरान पाण फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा सोना हबीब मु अल्लाह तोखे न मोकिलियो पर तू जहानन जे लाइ रब जी रहमत बणिजी आयो आहीं वाले साईं के जड़े ताइफ जे मैदान में दुश्मनन पत्थर हया ताइफ जे काफरन साईं के अजियत पहुंचाई हत्ता के नबी सुने जे जिस्म के खून मुबारक में रंगीन कयो वियो एतरो रत वयो जो जुत्ती मुबारक रत में लाल थी वैया के मानू जो या रसूल अल्लाह जे अल्लाह जा नबी आयो त ताइफ वारन के बददुआ जो ताइफ वारन के पारा तो जो भली त हलाक थी वजन भली त बर्बाद थी वजन मुझे नबी फरमायो ए चवण वाला मोहम्मद मुस्तफा लानत करण ना आयो आया पिटण ना आयो आया पारा त नजण आयो आया मां त दुश्मनन के भी धोम ॾियण जे लाइ आयो आया एड़ी रहमत बणजी आया जो मक्का मुकर्रमा में फतेह मक्का वारे ॾियारे वो अबू सुफियान जेको नबी जो दुश्मन हुयो जेके मक्के जा काफर सरदार जेके साईं जे रस्ते ते गंदगी उछलाईंदा हुया महबूब सजदे में वेंदा हुया त उठ जा ओ जखणी नबी जे मथा रखंदा हुया शेर जे आदो बीठा हुया मुझे नबी फरमायो वञो मूं आम माफ़ी ॾिनी माफ़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ो मेहरबान जेके सदके कुरान फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम
ओ मुझा लजपाल नबी तू एड़ी रहमत आई जो तुझे सदके तुझे कौम ते आयल अजाब टरी था वजने की अजाब कया शिकारपुर वारन के की अजाब कया जो तू इनन में रही तो हे तू जो सदाइन था तू जा गुलाम सदाइन था तुझे करे म आयल अजाब टारे तो छया वरी जो सुभान अल्लाह अजीब गाल है ना बनी इसराइलन जी कौम में कुछ मानू हुआ जन बदकारी कई हिकड़ी रात में 70,000 मानू अजल जो शिकार थी गया एड़ी वबा आई क्योंकि भोला बन जी विया के बांदर बन जी विया के पत्थर बन जी विया के हलाक थी विया के बर्बाद थी विया पर उए जेके गुनाह उए कंदा हुया नूती फेल असां में बदकारी असां में जिना हिन कौम में सही मुजा व्याज हिन कौम में कूड़ हिन कौम में मिलावट हिन कौम में मां पतोर में कमी हिन कौम में पर मिठा अल्लाह नथा चन ओ शिकारपुर वारा कुरान फरमायो की अजाब कया जो मुझा हबीब तुझे करे मुझा आयल अजाब टरी था वजने है फौजे शिकारपुर वारा है फौजे तुझे हाल दे मता जो एड़े नबी का मुंह मोड़ियो बैठो ही एड़े नबी जो फरमान तोखे न वणे एड़े कौल तोखे न वणे एड़े नबी जी गाल तोखे न वणे एड़े महबूब मुस्तफा करीम जो कौल सुन्नत फेल तोखे न वणे मिठा अज जे जमीन ते बेफरमान बन जी हली खुदा दी कब्र में मुझे साईं के जवाब केड़ो ॾींदे ये चवंदे त या रसूल अल्लाह तुंहिंजी बेफरमानी करे आयो है तुंहिंजो नाफरमान थी आयो है न मिठा एड़ो अमल कर जो सुभाने कंद झुकाइणो न पवे बल्कि तुझू अखियूं जन वदोहा जो मुखड़ो होजे दीदार कंद क़यामत जी कबूला या गाल के कोने का कबूला कबूला अज तो वायदो कर तो वरी गुनाह जे वेझो कोन मिला हिलाल कमा हिलाल हराम कमाई ब्याज वठी रिश्वत वठी कूड़ गालाए कमाई ये जो हराम कमाए बरपिया कमाई घणा दी खाईंदे हां केतरा दी खाईंदे ए जो खपाई टमाटा मूरियूं बसर जो ऐ वरी उन में पूरा कसम खणी हलाई अटे जो दुकान तो उन में माप तौर में खोट करी मिलावट करी यो जो के बरपिया तुझे खीसे में आया घणा दी हलाईंदे इन जो हिसाब तो थियणो थे वो एड़ो थी जो क़यामत जे ॾियारे मदीने वाले साईं जी शिफात में उम्मीद भी हुजे ये न थे जो साईं फरमाए तो निकुर मुझी बेफरमानी करे आयो ही कोसर जो प्यालो कोन दींदो साईं तो ॿुधा त कहिड़ो कंद खणंदे उन ॾियारे साले थी सदोरो थी 5 वक्त नमाज पढ़ नमाज असली कज़ा न कर साईं करीमन फरमायो तारिकुस सलात मलऊन जेको जमात सा नमाज छडे दे अल्लाह उन जे मथा लानत कई आहे तारिकुल जमात यमशी अल अर्द तलअनहु नमाज जमात छडे देण वारो जड़े जमीन ते हलंदो आ त जमीन उन ते लानत कंदी आ तारिकुल जमात यमशु इल समाई अलहु जड़े बेनमाजी जमात छडे देण वारो आसमान के ॾिसंदो आ त आसमान उन ते लानत कंदो हिकड़ी नमाज जानी वाणी छडे दे 4 लख साल उनके जहन्नम जे आड़ा में उछलायो वेंदो अबीवन फरमाया बेनमाजी जडे मरंदो आ उन जी कब्र में अरीश नाले नांग दाखिल कयो वेंदो आ एड़ो नांग गौर आहे ने तो गौर से बुधो त मुजी अल्लाह ये मजाक ना है खिलण जी गाल ना है नबी जो फरमान तो का बुधाया रोण जी गाल साईं करीमन फरमायो बेनमाजी जडे मरंदो आ तो उन जी कब्र में अरीश नाले नांग दाखिल कयो वेंदो आ नांग वो जे जमीन ते ये फूकणे पूरी जमीन ते साओ सल्लो बाकी न रहे ओन के कखींदो आ ये जो कम करंदो त जहन्नम जे खड्ड में 70 गज हेठ हलियो वेंदो वरी मलाइक जहन्नम जे जंजीरन सा छिके बाहर कंदस वरी नाम कखींदो वरी हलियो वेंदो ता जो
क़यामत ताईं उनके कब्र में इहो अज़ाब थींदो रहंदो। अल्लाह जी पनाह घुरो। ओ मिठा पंहिंजो सजण थी ख़ैर ख्वाह थी पंहिंजी जान जो दुश्मन न थी। तुंहिंजी चमड़ी जेका जनवरी की सर्दी बर्दाश्त नथी करे सके, शिकारपुर में जून जुलाई की गर्मी बर्दाश्त नथी करे सके, खुदा तो तुझो एड़ो नाजुक बदन जहन्नम की बाह कीअं सही सघंदो। माफ़ी वठ अल्लाह खां। अज ताइब थी, अज रब जे दर ते मोट कर। एड़ो साले सदोरो थी जो मदीने वारो साईं पाण फरमाए त इहो मुंहिंजो आशिक आहे। सुभान अल्लाह। दुनिया में केंदी सुञाण हे ऑफिसर आ, हे सही मुझा फलाणो आ, हे खान आ, हे मास्टर आ, हे सही मुझा HST आ, GST आ, हे DSP आ, हे SP आ, हे DO आ, हे फलाणो आ। सुञाण है ओदे सा सुञाण थींदी आ। शिकारपुर में केर पुछा करे वा DSP जी ऑफिस किथे आ त फलाणी जगह, SP जी ऑफिस किथे आ, SP किथे आ त फलाणी जगह। पर शिकारपुर में को मानू पुछा करे त मुस्तफा जो आशिक किथे आ त दस तुंजो मिलो हुजे। मदीने वाले साईं जो परवानो केड़ो आ मानू दस जन ओ शिकारपुर जी फिलाणी घिटिया में यो रहंदो थे। असल चैनी कुंड ते वागूदर होजे या केड़ो इलाको बा लखीदर होजे या वागूदर होजे किथे होजे चैनी पासे तराना मुस्तफा जे आशिकन जा होजे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असा जे जो खाऊं दा ते जो गाईंदा थी सही ना। सुभान अल्लाह। हे इज्जत मेरी महबूब जे सदके। सुभान अल्लाह। हे इज्जतूं अञा अल्लाह वधाई दो महबूब जे सदके। हां आज मोहम्मद नवाज है जो जलसो सजायो त इहा इज्जत महबूब जे सदके मिली है। सुभान अल्लाह। हे मिलाद जो सजायो हो त मदीने वाले साईं जे सदके। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जे सदके गद थिया उन यार जो खाऊं ता उन यार जो गाईंदा। सुभान अल्लाह। हिकड़ी नात पढ़ा में उर्दू वाली हिकड़ो शेर बस। तेरा खावा में तेरे गीत गावा या रसूल अल्लाह, तो तेरा खावा में तेरे गीत गावा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद में क्यों ना मनावा या रसूल अल्लाह, तेरा खावा में तेरे गीत गावा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद में क्यों ना। इंशाअल्लाह यार जो मिलाद मलाइंदा यार जा परवाना सदाईंदा। अल्लाह ताला शाह मुझो चवण तवा जो बुधन पंहिंजी बारगाह अक़दस में कबूल ऐं मंजूर फरमाए। हिकड़ो दफ़ो फातिहा शरीफ पढ़ो त